अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आऊं आहियां कमांडो कंवर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो पंहिंजो पसंदीदा न्यूज़ चैनल सचाई न्यूज़। नाज़रीन, लाड़काणे मां अवां सां अहम ख़बर शेयर कंदा हलूं त लाड़काणे में कोट दाराब खान अब्बासी में MPA सरदार मुअज़्ज़म खान अब्बासी जी मेज़बानी में सरवर कोनन हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद जे ख़ुशी जे सिलसिले में उर्स मुबारक जी हिकु वॾी तक़रीब थी, जंहिंमें शहर तोड़े पसगर्दाईअ मां हज़ारे माण्हुनि शिरकत कई। तक़रीब में ईंदड़ महिमाननि जे इंतज़ार लाइ हिकु वॾो पिंडाल ठाहियो वियो, जॾहिं त मानी खाराइण लाइ अलॻि सां कई पिंडाल तयारु कया विया हुआ, जिते महिमाननि खे उर्स जी मानी खाराई वई।
नाजरीन, मज़ीद ख़बरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी ख़बरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।